अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थई ऐं आऊं आहियां दुआ भुट्टो। नाज़रीन सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। N130 लाहौर ते नवाज शरीफ के नामजदगी कागज़नि की मंजूरी इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज। मुस्लिम लीग नून कायजा नामजदगी कागज़ मंजूर करण खिलाफ इलेक्शन ट्रिब्यूनल में अपील दाखिल कई वई। सुप्रीम कोर्ट नवाज शरीफ के ताहयात नाहिल करार दिनो है। हू इलेक्शन विढ़ण जे लाहे। रिटर्निंग ऑफिसर नवाज शरीफ जा कागज़ हकीकतन जो उपतड़ मंजूर कया। पाकिस्तान अवामी मास के सरबराह इश्ताक चौधरी एडवोकेट जो अपील में मौक़िफ़। आम चूंडनि लाइ नामज़दगी कागज़ मंजूर या रद्द थियण ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो सिलसिलो जारी। इलेक्शन ट्रिब्यूनल में अपीलनि ते फ़ैसिलो 4 खां 10 जनवरी ताईं कया वेंदा। उम्मीदवारनि जी कथित लिस्ट 11 जनवरी ते जारी थींदी। जस्टिस अरशद हुसैन खान पीटीआई अखबार फिरदौस शमीम नक़वी जा नामज़दगी कागज़ रद्द करण ख़िलाफ़ अपील ते ॿुधरीअ खां मौसरत करे छॾी। फिरदौस शमीम नक़वी जी अपील जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो जी अपील ट्रिब्यूनल मुंतकिल। असांजो आख़िरी हुकुम इहो ई आहे त चूंड शेड्यूल अचण खां अॻु थियल तकमने ते चूंड थींदियूं। असां हिन वक़्तु कुझु नथा करे सघूं। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह जा N165 जी तकबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमास। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी चूंडनि खां पोइ ताईं मुलतवी करे छॾी। फवाद चौधरी जी जेल ट्रायल खिलाफ दरख्वास्त इलेक्शन कमीशन के नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहिनी इलेक्शन कमीशन में जेल ट्रायल खिलाफ अगूड़े वफ़ाक़ी वज़ीर जी दरख्वास्त इलेक्शन कमीशन के नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खां जवाब तलब। औरत वकील खे हिरासत करण ते जेल इंतज़ामिया के भी नोटिस जारी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नए साल की शुरुआत कारोबार में तेजी जो लाड़ो। 100 इंडेक्स में 1583 पॉइंट की बात। 100 इंडेक्स 6034 पॉइंट्स ते पहुंची वियो। कराची में नए साल के मौके ते हवाई फायरिंग के वाक़ियनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। सदर लियारी गार्डन सिचल कुरंगी औरंगी साइड सरचानी मलीर कायदेआबाद गुलिस्तान जोहर लियाकताबाद न्यू कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में हवाई फायरिंग कई वई। पुलिस मौजूदु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हवाई फायरिंग कंदड़ 65 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। नए साल के पहिरें ॾींहुं ग़ज़ा ते इसराइली हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। बड़ी ख़बरदारी मूजिब इसराइली जहाज़नि सॼी राति ग़ज़ा जे इलाइक़े ज़ैतून में शहरनि के निशानो बणाइण जो सिलसिलो जारी रखियो। मगाज़ी कैंप ऐं रिहाइशी इमारतनि के ड्रोन ज़रिए निशानो बणायो पियो। नुसरत कैंप में घरनि ते बमबारी में 35 ॼणा शहीद थी विया। अल-क़सा यूनिवर्सिटी में पनाहगीरनि जी कैंप ते हमले में 20 फ़लस्तीनी शहादत पाणी। सियारे जूं मोकलूं ख़त्म। सिंध में स्कूल खुली विया। पहिरें ॾींहुं हाज़िरी घटि रही। तालीमी इदारनि में तदरीसी अमल शुरू थी वियो। गोसपुर भरिसां हथियारबंदनि हथां अगवा थियल स्कूली शाखे जी आज़ादी एवज़ 20 लख रुपया भुंग तलब। ॾोहारियुनि मुख़्फ़ी इरफान मीरानी जे वासनि खे फ़ोन करे भुंग तलब करे वरितो। वारिस गरीब हुजण करे भुंग जी रक़म अदा करण खां लाचार। पुलिस इक़दारनि खे नीगर खे बासाब करण जी अपील। 5 ॾींहं अॻु RD 219 पुल वारे इलाइक़े जे ॻोठ लाल मोहम्मद मीरानी वासी शागिर्द इरफान मीरानी खे अगवा कयो वियो हो। ॾोहारियुनि कोट सब्ज़ल जे अगवा थियल 2 नौजवाननि जी संजीरनि में जकड़े तशद्दुद करण वारी वीडियो वायरल करे छॾी। वासनि खां 3 लख रुपया भुंग तलब। ॾोहारियुनि आसिम वाहिद बख़्श खे 22 ॾींहं अॻु बिजली जा थंभा हणण बहाने करम जे इलाइक़े में घुराए अगवा कयो हो। रतो देरो भरिसां 10 ॾींहं अॻु परिणियल नौजवान नारी फाहो खाई आपघात करे छॾियो। ॻोठ मंगल देरो जी रिवासड़ 25 वरियनि जी औरत मुबैना तौर फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। नारी जे मामे जो चवणु आहे त भाणजीअ ते संदसि मुड़ुसु तशद्दुद कंदो हो। तशद्दुद खां तंग अची हुन ख़ुदकशी कई आहे।
कटियारे में टूर प्लाज़ा वर ट्रोलर जो मोटरसाइकिल के टक्कर एक ॼणो फोत हिकु ज़ख़्मी फोती जी सुञाणप पोरित रब रखियो खोसो तोड़ थी संदसि लाश ऐं ज़ख़्मी अशरफ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो पीर ॻोठ भरिसां टंडो मस्ती लाड़काणो बाईपास ते ट्रोलर ऐं मोटरसाइकिल में टकस 45 वरीह जो मोहम्मद आरिफ हयाती न्याय वेठो। शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खरपुर जे ज्वाइंट एक्शन कमेटी पारां वाइस चांसलर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो जी औरत सां इंतहाई नासबा हरकत जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण ते अफ़सोस जोॻो आहे। वीसी हिननि ते वीडियो वायरल करण जा इल्ज़ाम हणी रहियो आहे जंहिंजी हू मज़म्मत कनि था। वाइस चांसलर खे हटाए इदारे जी साख खे बचायो वञे। इख्तियारन अली घुमरो ऐं हाकिम अली फलपोटो ऐं ॿियनि जो मुतालबो। डेनमार्क जी राणी मार्गरेट उहिदो छॾण जो ऐलान करे छॾियो। राणी मार्गरेट 14 जनवरी ते तख़्त पंहिंजे पुट प्रिंस फेडरिक हवाले कंदे डेनमार्क जी राणी पीउ बादशाह फेडरिक जी वफ़ात खां पोइ साल 1972 में तख़्त संभालियो हो।